टंडन जिया। लागे थी मां चाह तो छॾे ॾियो मुंहिंजे न्याणियुनि खे। कुत्ता कमीना न्याणियुनि में हथ विझंदे शर्म नथो अचेव? सिधी थी हल छोरी, सिधी न डंडो काचू चा कई न मथो फाड़े रखंदो साईं। ज़रीना करे त करे छा, अहिड़ा न्याणी मार मूं कॾहिं बि कोन ॾिठा। अॼु ॾिसी थी न तव्हां असां सां वरी ज़्यादती छा कयो? तव्हांखे ख़बर न आहे त इन जो नतीजो छा निकिरंदो? ख़बर आहे मूंखे जेके तूं कोट के रहंदो आहीं, शराबत सां हल त ठोके न सिकने वारी गोली कढी हलो हिननि खे।
थी वियो? छा थियो आहे? खुली ॻाल्हि कर, छा थियो आहे? बाबर साईं खैर ई त न आहे, असली कारो मुंहुं थी वियो। हाणे कहिड़ो कंध खणी हलंदासीं ऐं हाशिम खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? बाबर साईं अधे पले सां मिलण वियोसि, सॾे सॾे थकिजी पियुसि, पर सॾ ई न मिलियो। सरदार साईं झाती पाए मूं अंदरि ॾिठो, केर बि कोन हुयो, कारी वारा कख हुया। सरदार साईं सामान टिड़ियो पखड़ियो पियो। मूंखे लॻे थो त राति के हथियार बंद आया हुआ ऐं सॼी आका खे अगवा करे खणी विया। छा जी? रात की हथियार बंद आया ऐं पले जी पूरी फैमिली खे अगवा करिया? बाबर साईं खुदा न भुलाए, पर इहा किरियल हरकत जेका आहिनि बहादुर खान ई कई हूंदी। साईं दादा, मूं पंहिंजी जिंदगी में कॾहिं इहो सोचियो बि न हो इहो बहादुर एतिरो किरी बि सघे थो। हा बाबर साईं, मुड़ुस मुड़ुस जो मट हूंदो आहे कि एॾा मोतबर हुया न, अची असां सां पलांद कनि हा। तौबा तौबा मुंहिंजा मौला, अहिड़ा माण्हू किरियल ॾिसां थो हिनखे बि, ॾिसां थो हिन बहादुर खे बि। सरदार शाह जमान के फोन करण जी जुरत कीअं कई अथई? तूं त कातिल आहीं मुंहिंजे पीउ जो। बहादुर, मां बराबर तुझो दुश्मन आहियां ऐं तूं बि मुंहिंजो दुश्मन आहीं। मूं कॾहिं जिंदगी में इहो सोचियो बि कोन हो त मुंहिंजो दुश्मन एॾो कम ज़र्फ़ निकिरंदो। बहादुर, अड़े नंगनि कहिड़ो ॾोह कयो, इन्हनि मासूम न्याणियुनि कहिड़ो ॾोह कयो। मर्दनि जो जहिड़ो मर्दनि सां ठहे थो। बुज़दिल, जेकॾहिं पंहिंजो पाण खे एॾो मुड़ुस माण्हू थो सम्झी न, त सिधो सओं अची मूं सां विड़ियां त तोखे ॾींहं जा तारा ॾेखारिया हा। बुज़दिल खे चाहिजा, हाशिम ऐं दिलावर जे ॿाहिरि निकिरण जो इंतज़ार करियां। माण्हू मोकिले उन्हनि जा नंग न खणाइयां। अॼु खां पोइ मां बि तोखे ॿुधायां थो त पंहिंजो अंदेशो कजांइ। बहादुर, नंग दंग थींदा आहिनि ऐं असीं नंगनि ऐं दंगनि ते सिर ॾींदा आहियूं। समझी छा तो पंहिंजो पाण खे? फोन कटे छॾेन ड्रामेबाज़। इहो चए थो त हाशिम जा नंग असां अगवा करे। छा रेस ससी अगवा थी वई? न जलाल, सब इन शाह ज़माने जी चाल आहे। मां हिन जे पिते खां वाक़िफ़ आहियां। पाण खे बचाइण लाइ सब ड्रामो करे रहियो आहे। शाह ज़मान, तूं बहादुर खान जे कहर खां नथो बची सघीं। तूं कातिल आहीं बाबा साईं जो, तोखे मरणो। ख़बर त पए न, इहे न को ॿियो हथ साफ़ करे हुजे। छोरनि में घणनि जी नज़र हुई। न जानो न, इहो सब इन शाह ज़मान जो रचायल ड्रामो आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूंखे फासाइण जे लाइ। इहो कम त बंगुलारो पुट ऐं शमीर बि करे सघनि था, छो त हाशिम वारनि जूं घणनि सां दुश्मनियूं पियो हलनि।
नो तू जलाल के साण कयूं ऐं जांच लही आहे तो असल मामलो छा आहे? ठीकु आहे सर, असां जांच करे रहा। थोरो ख्याल सां वञिजो, ईअं न थिए जो खुटिया पिया। न रे बहादुर खान, कंहिंखे बाफूर ई न पवंदी। अस्सलाम वालेकुम बाबल साईं। वालेकुम अस्सलाम। साईं दादा, ये खबर का खुड़क पई त बहादुर पले पले जे ॿारनि खे किथे रखियो आहे? ॾाढो ॻोल्हियो आहे बाबल साईं, पर का बि ख़बर न पइजी सघी आहे। हाणे इहो बहादुर जो वेझो माण्हू ई ॿुधाए सघे थो। साईं दादा, हाणे हीअं कर, बहादुर जो को बि माण्हू तव्हांखे मिले न, उनखे खंबे खणी अच। ठीकु आहे बाबल साईं, पर मां थोरो शहर मां थी अचां। छो? हुकम आहे छा? बाबल साईं, हाशिम ऐं दिलावर जी मुलाक़ात करणी आहे। कुझु ख़र्च पखो, कुझु सामान बि ॾेई अचां। बाबल साईं, मूं सोचियो पिए त हाशिम जे ॿारनि जी अगवा जी रिपोर्ट बि थाणे ते दाख़िल कराए अचां। न साईं दादा, न मत अहिड़ी ग़लती करी। ही दुनिया वारा आहिनि न, मलामत कंदा, ऐं दुनिया वारा चवंदा त सरदार शाह ज़मान एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो संदसि राज मां संदसि वेझा माण्हू अगवा थी विया। ऐं इहा ख़बर हाशिम ऐं दिलावर खे पवण न घुरिजे। ठीकु आहे बाबल साईं, पर इहा ॻाल्हि घणो अरसो लिकी न सघंदी। एॾो वॾो वाक़ियो थी वियो आहे बाबल साईं। ॻोठ जा माण्हू मुलाक़ात ते वञनि था। बाबल साईं, को त उन्हनि खे ॿुधाईंदो। साईं दादा, तेसी ताईं कुझु न कुझु करे था वठूं। हाशिम ऐं दिलावर लाकअप में बंदि आहिनि, अजायो परेशान थींदा। ठीकु आहे बाबल साईं, मां कोन ॿुधाईंदोमान। ठीकु आहे, तूं भले थी अच। ऐं हा, मुंहिंजे कमदार खां कुझु पैसा बि वठी वञिजां, ऐं इहे पैसा हाशिम ऐं दिलावर खे ॾिजां। ऐं इहो बि चइजांइ त तव्हां को बि फिक्र न कयो। सरदार साईं वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे, केस चालान थींदे ई मां तव्हांजी ज़मानत कराए वठंदुसि। कोल को न कजो। हाज़ुर बाबल साईं। चङो, तूं हाणे इहे कर, ओॾो जल्दी थी अच। ठीकु आहे बाबल साईं, मां थी अचां। अस्सलाम वालेकुम मुर्शिद साईं। वालेकुम सलाम। लोग फकीर आयो हा, वे वे वे। ये खबर लौंगा फकीर कम थी वियो? जी मुर्शिद साईं। कंहिंखे का ख़बर जा शक त न पियो? न मुर्शिद साईं, तव्हांजी दुआ खपे। असुल सरदार शाह ज़मान जे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त इहो कमु कंहिं कयो आहे। बस बाबा, दमिर जे दातार दसे ॾिंग आहे। असां त बस उन जा गुलाम आहियूं। न शाह ज़मान असांजे मुरीद दरिया ख़ान खे माराए हा, न असांखे इहो कमु करणो पिया। बाबा, जेसी ताईं ज़ालिम जे ज़ुल्म जो रस्तो न रोकबो, तेसी ताईं हू वधंदो रहंदो। हा मुर्शिद साईं, ईअं त आहे। रंग फ़कीर घणा माण्हू आंदा अथई? मुर्शिद साईं, 4 माण्हू, 3 औरतूं, 1 मर्द। मर्द झेड़े झटे जहिड़ो त न आहे न? न साईं, सफ़ा खिक हुकारो मरे थो साह में। बाबा, हमरान खे सम्झा छॾिजां त हिननि खे 2 ॾींहं रखी पोइ ज़मीनुनि ते कमकार सां लाहे छॾियो। हाज़ुर मुर्शिद साईं, मां सम्झाए छॾींदोमांसि।
हाशिमा ओ हाशिमा हमारी मुलाकात आई आहे। साईं दादा खुश त आई न? ॻोठ जो ॾे हाल अहवाल? हाँ हाशिम भा, ॻोठ में सभु ख़ैर लॻो पियो आहे। साईं दादा थधे पले खे कपिड़ा ऐं सामान चयो, पर ॿियो ॾींहुं आहे उहो आयो ई कोन। हिकु त हू झुनड़ो मुड़ुसु आहे, ॿियो त हुनजी तबियत बि सही न थी। न न हाशिम भा, अधु पलियो ठीकु आहे, तूं हुनजी ॻणती न कर। मूं पाण हुनखे ॻोठ में घुमंदे फिरंदे ॾिठो आहे। हाशिम भा तूं बेफ़िक्र रह, तूं को फिक्र ई न कर। दिलावर ये निशान छा जा अथई? पुलिस वेड़ी अथई छा? न साईं दादा, असां सां पुलिस छो विढ़ंदी ऐं असां हिते कंहिंसां छो विढ़ंदासीं? असां त पाण क़बूल कयूं वेठा, बसि मिड़े ईअं थोरो मच्छरनि खाधो आहे यार। न दिलावर, तव्हां कुझु लिकायो था, इहे मच्छरनि जा निशान न आहिनि। मच्छर खाईंदा आहिनि त इहे रहंदू न आहिनि ॾींदा। साईं दादा अधो पलियो मिलई न त हुनखे चइजां मुंहिंजे लाइ कपिड़ा ऐं ॾाढ़ी जो सामान ॾेई वञे। यार हिते त उन खां वरी सामान वठी पिया था कमु हलायूं। ठीकु आहे हाशिम भा, मां हाणे हलां थो। तोखे त ख़बर आहे ॻोठ जो पंधु केॾो आहे। मां वेंदे ई अधे पले खे तुंहिंजो न्यापो ॾींदुसि। साईं दादा भाउ, जेसीं असीं ॿार अचूं ओसी ताईं तोखे हेॾां जी भारत आहे। हा, सरदार साईं जो ख़ासि ख़्यालु रखो। बहादुर ऐं बंगुल चोरी धक हणण वारा अथई। सदाईं पंहिंजे अंदेशे सां रहिजो। न दिलावर, तव्हां फिक्र ई न कयो। मूं पंहिंजी सॼी संगत खे चौकस करे छॾियो आहे। हू हिकु सेकंड जे लाइ बि हेॾां होॾां न वेंदा। हा, ईअं ई कजो। ठीकु आहे संगत, मोकिलणी न आहे। यारो यारी यारो यारी यारो यार। बसरा, ओ बसरा। ओ जी जी आयस जी ना हुकुम। बसरा, तू कम करण जी ॾाढी ढिली आई। जी जा घर जो कम वा, देर त थींदी न। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर त फिरंदा था वतन। हिकु त तुंहिंजे फ़कीरनि मां फाथी आहियां, रगो था फिरनि। कुझु तूं बि टंगुनि खे हला ऐं तूं बि कुझु फिर। साईं छाते मुंहिंजे फ़कीराणी खे तंग कयो अथव? तुंहिंजी इन फ़कीराणी सां ॾाढो मथो हुयो अथमि, मथो ई फिराए छॾियो अथई। हिन टंगू नथी फिरनि, रगो फ़कीर था फिरनि। साईं बसरा अथई मुंहिंजी प्यारी फ़कीराणी, हुन ते कावड़ एॾी न कर। हको मुर्शिद, सदको मुर्शिद। मुर्शिद साईं, मां सॼो ॾींहुं जी जांजी ख़िदमत थी कयां, पर को नथी पई क़बूल पवे मुंहिंजी ख़िदमत। पर जे एॾी ख़िदमत पंहिंजे मुड़ुस बेगे जी कयां हा न साईं, त पोइ मूंखे छॾे ई न भॼी वञे हा। फ़कीराणी, मां त उन वक़्तु ई तोखे चयो हो तूं अची मूं वटि रहो। आख़िर तुंहिंजो भाउ कबूतर बि त असां वटि रहियो पियो हो, तूं मञियो कोन। तूं हवेली जी ख़िदमत करे हा त तुंहिंजो मुड़ुसु बेगो दरगाह जी ख़िदमत करे हा। मेला मता पिया आहिनि, दरगाह ते ज़ियारती अचनि वञनि था पिया, लंगर न्याज़ में 2-4 रुपया मिलनि सां। बस मुर्शिद साईं, चख खादम जे तुंहिंजे चए खे पुठी ॾिन में त मुड़ुसु हथनि मां विञायुमि, जहिड़ो तहिड़ो हो पंहिंजो हो, पर आवाज़ सोन जा, तॾहिं बि कहिड़े कम जा साईं। बस फ़कीराणी, असां त कंहिंजो बि बुरो नथा चाहियूं। हू मालिक काइनात आहे, दिलनि जा भेद बि ॼाणे थो। बेशक पीर साईं, नियत में मंदाई ही तॾहिं त एॾो धकु खाई वेठी आहियां। टंग भॼे से ने बेगे जी, अलाए काॾे वञी पंहिंजो सिर गुम कई। इन खां पोइ हिन मोए दरिया ख़ान शादीअ जे लाइ चयो। मुर्शिद साईं उहो बि मरी वियो। लॻल हुई मूंखे बि उन लॻीअ में कल कान पई। मुर्शिद साईं, चाहे तो जहिड़े मुर्शिद खे पुठी ॾिनी, उन जी क़यामत ई कारी। चङो हाणे मुर्शिद जे लाइ वञी चांहि ठाहिया। जी जा, लख चाहियूं मुंहिंजे मुर्शिद साईं जे लाइ। मां पंहिंजे मुर्शिद जी ख़िदमत जे लाइ त हिते वेठी आहियां। हा वञा।
मुर्शिद जी खिदमत जे लाइ वेठा चल